सरजमीन पाकिस्तान, रूह से जुड़ा है तू, सब रंग तेरी पहचान, नूर का सितारा तू, हर फिजा पाकिस्तान जिंदाबाद। एक ही सदा है, दिल से निकले हर दुआ, तू रहे सदा सरजमीने पाकिस्तान। ईद जे खुशियुनि वारे ॾींहुं हर के माण्हूअ जी ख़्वाहिश हूंदी आहे त हू ईद पंहिंजे प्यारनि सां गॾु मल्हाए, पर ही वतन जा मुहाफ़िज़ ईद पाक वतन जे दिफ़ा ख़ातिर कई ईदियूं क़ुर्बान कंदे, सरहदनि जी निगरानी करे, वतन ऐं क़ौम जो तहफ़ुज़ कंदे ईद बि गुज़ारीनि था पंहिंजे सरहदी बॉर्डर ते। सिंध जे ख़ूबसूरत शहर उमरकोट जे वारियासे देस थर जे भिटनि भर में पाक इंडिया बॉर्डर वारे इलाइक़े गदरा बेस ते सजायल ही साओ झंडो ऐं फ़ौज जी वर्दीअ में पाक फ़ौज जा आहिनि जबल जेॾा हौसला रखंदड़ जवान ऐं ऑफिसर, जेके ईद उल अज़हा जो ॾींहुं कीअं न ख़ुशीअ विचां सरहदी ड्यूटीअ जा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई मल्हाए रहिया आहिनि ईद उल अज़हा। मेरा नाम कैप्टन शुमाइल है, मेरा ताल्लुक़ ज़ात कश्मीर से है। ईद हमने बड़ी जोशो खरोश से मनाई है अपने जवानों के साथ, अपनी फैमिली के साथ। जैसे कि सबको एक जो है अपनी फैमिली मिस करते हैं लोग, लेकिन हम लोग जो है आपस में भाइयों की तरह रहते हैं और हम इसको फैमिली की तरह ही मनाते हैं। जंग की सूरत हाल से मोदी भी यही कहेंगे कि एक दफ़ा आपको सबक मिल चुका है, तो अक्लमंद इंसान वही है जो पहले सबक से जो है ना सही समझ जाए, अगर नहीं समझेगा तो आगे फिर हम दे देंगे। ईद के मौके पे पाकिस्तानी अवाम को मेरी तरफ से यही मैसेज है कि अपनी अफवाज पे जो है अपना ट्रस्ट जो है वो कायम रखें और नेवर लूज़ फेथ। हमने ना आज तक आपका सर झुकने दिया है और ना आगे झुकने देंगे। मेरा नाम लेफ्टिनेंट बिलाल है और मेरा ताल्लुक़ रावलपिंडी से है। आज ईद का दिन है और हम यहाँ पे हैं गदरा पोस्ट पे और हम अपने जवानों के साथ ईद का दिन मना रहे हैं। हमने सबसे पहले हमने नमाज़ पढ़ी, उसके बाद हमने कुर्बानी की, कुर्बानी करने के बाद हमने बड़ा खाना किया, तो अल्हम्दुलिल्लाह एक बहुत अच्छा दिन गुजरा है अपने जवानों। जंग की सूरत हाल में मोदी को ये मैसेज देना चाहूँगा कि आपकी जनाब आला पहली दफ़ा तो आपकी धुलाई हो चुकी है और बेइज़्ज़ती आपकी हो चुकी है और आपकी पूरी दुनिया में मतलब आपका असल चेहरा पता चल चुका है सबको। तो अगर आप चाहते हैं कि आप मज़ीद ये गेम खेलें तो हम हाजिर हैं। ईद जे ॾींहं ते पाक फ़ौज ऑफिसर ऐं जवाननि सुबुह जो ईद निमाज़ अदा करे हिक ॿिए सां गले मिली करे ख़ुशीअ जो इज़हार त कयो, साॻे वक़्तु ईद क़ुर्बानी करे लज़ीज़ खाधा बि तयारु कया ऐं पोइ पाक फ़ौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि सभिनी गॾिजी हिक मेज़ सजाए मानी खाई ईद जो ॾींहुं मल्हायो। नालो मुंहिंजो अनूर नालो आहे ऐं मां मोरो में रहण वारो आहियां। असांजो ईद ॾाढी जोशो ख़रोश सां मल्हाई वई आहे, ॾाढी मतिलबु सुहिणे नमूने सां मल्हाई आहे। बॉर्डर ते वेठा आहियूं हींअर गॾो ते पोस्ट ते। ईद ॾींहुं इहा एक्टिविटी आहे जेकी मतिलबु असांजो कुर्बानी कई आहे, बड़ो खानो थियो आहे ऐं वॉलीबॉल रांदि हले पई। हीअ इवेंट आहिनि जेको वर्दीअ में वेठा आहियूं। मुल्क जे माण्हुनि त बेफ़िक्र थी वियो, फ़ौज बॉर्डर ते वेठी आहे ऐं तव्हां मज़े सां वेठा हुजो, आराम कयो, असां जाॻंदासीं, तव्हां आराम कयो। मुंहिंजो तालुक़ु ज़िलो मुशर्रफ फिरोज़ सिंध सां आहे ऐं असां हिते गदरा पोस्ट ते मौजूदु आहियूं। असां ईद जे मौक़े ते ख़ुशीअ में असां उज़ा बि कई उनजे मौज और ॿियो जंग जे ख़ुशीअ में असां ड्यूटियूं बि पातियूं आहिनि ऐं असां गदरा पोस्ट ते मौजूदु आहियूं। ऐं असांजो मोदी जो पैगाम आहे त जेकॾहिं कॾहिं बि असांजे अखि मेरी का बि खईं तूं त उहा अखि तुंहिंजी कढी छॾंदासीं। अॼोको ॾींहुं ईद जो पंहिंजे घर भातियुनि सां त हर को ख़ुशीअ में मल्हाए थो, पर हीअ ख़ुशी जेका वतन जे सरहदनि जी हुजे, इहा ख़ुशी हिकु तारीख़ी मिसाल बि बणिजे थी ऐं यादगार लम्हा बि ठाहे वञे थी। ईद जे ॾींहं ते जवाननि जा जोश जज़्बा बि ॾिसण वटि आहिनि, जेके रांदि करण सां गॾु पंहिंजी हौसला अफ़ज़ाईअ लाइ परेड कंदे अल्लाह अकबर ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा बि दुश्मननि जो हाऊं ॾारे विझनि था। भारत तकबीर, भारत तकबीर, पाकिस्तान जिंदाबाद।
थर जे गदरा बेस जा ही जवान उन जज़्बे सां शर्फार आहिनि त वतन जी सरहद संदन लाइ रेड लाइन आहे। ईद जो ॾींहुं जवाननि आख़िर में मुख़्तलिफ़ गीतनि ते जोश विचां झुमरियूं हणी ईद जूं समूरियूं ख़ुशियूं मुल्की दिफ़ा जे नाम कयूं। कैमरा टीम सां गॾु धनी बख्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल गदरा बेस थर। सरज़मीन पाकिस्तान रूह से जुड़ा है तू, सब रंग तेरी पहचान।